सवाल कयो आहे मोहम्मद महदी। वो तो चए त मस्जिद मां कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि जो ऐलान करणु जाइज़ आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मस्जिद में दुनियावी ऐलान गोड़ करणु जाइज़ न आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन खां मना फरमाई आहे। जीअं हदीस शरीफ़ में आहे त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए, जेको मस्जिद में का गुम थियल शइ ॻोल्हे त उनखे हीअं चओ, ला अद्दाहल्लाहु इलैक, अल्लाह ताला तोखे उहा शइ वापसि न मिलाए। उनजो सबबु बयानु फरमाए त पाण फरमायूं, फ़इनल मसाजिद लम तुबन लिहाज़ा, बेशक मस्जिदूं इन जे लाइ नाहिन तामीर कयूं वियूं, यानी उनमें ऐलान करणु, गुम थियल शइ तलाश करण जे लाइ मस्जिदुनि खे तामीर नाहे कयो वियो। पर दौर हाज़िर जे उलमा इंसानी जान जी हिफ़ाज़त जे करे मस्जिद में गुम थियल ॿार जो ऐलान करण जी इजाज़त ॾिनी आहे। त जीअं ॿार लभी पए, इन करे मस्जिदुनि में ॿार गुम थियल जो ऐलान ॾेई सघिजे थो, जीअं उलमा किराम बयान फरमायो आहे। अलबत्ता मस्जिद जा लाउड जेकॾहिं मस्जिद खां ॿाहिरि आहिनि, यानी मेहराब में या मस्जिद सां गॾु कंहिं हुजरे में आहिनि, त पोइ उन सूरत में उर्फ़ आदत जो एतबार कयो वेंदो। यानी जेकॾहिं इलाइक़े जो उर्फ़ आदत आहे का गुम थियल शइ लाउड स्पीकर जे ज़रिए उनजो ऐलान कयो वेंदो आहे, त पोइ करे सघिजे थो। या जंहिं लाउड स्पीकर ॾिना आहिनि, वक़्फ़ कया आहिनि, उनजो मक़सदु इहो हो त हिन लाउड में आज़ान बि अचे ऐं ॿियूं शयूं बि अचनि, त उन सूरत में बि जेको बि उर्फ़ में हूंदो या जेको बि उन वक़्फ़ कंदड़ जो गर्ज़ हूंदो, उहो गर्ज़ उनजो पूरो कयो वेंदो। जीअं फतावा शामी में आहे, अन मुराआत गर्ज़िल वाक़िफ़ीन वाजिबतुन, चए थो त जेको वक़्फ़ कंदड़ जो गर्ज़ आहे, मक़सदु आहे, उहो पूरो करणु वाजिबु आहे। वसर्रहल उसूलियून बिअन्नल उर्फ़ यसलुहु मुख़स्सिसन, ऐं उसूली जेके आहिनि उलमा इकराम उन सराहत कई आहे त उर्फ़ आदत उनखे ख़ासि करे सघे थो। यानी उर्फ़ आदत में जन शयुनि जो ऐलान करणु जाइज़ सम्झो वियो आहे, त उहे शयूं जाइज़ हूंदियूं, पर शर्त आहे त उहे लाउड स्पीकर मस्जिद खां ॿाहिरि कंहिं हुजरे वग़ैरह में हुजनि। अल्लाहु आलम बिस्सवाब।